मरकज़ी चेयरमैन सराई साहब, स्टेज पे बैठल मुझा मौजूद साथी ऐं पिंडाल में बैठल मुझे धरती जा वारसो, मुझे बच्चन जा मालिको, मुझो भेनरो, मुझो अदड़ियो, अस्सलाम वालेकुम। साथियों, अज जो ही तारीखी ॾींहुं यौम तासीस जो पाकिस्तान खास कर इतिहाद जो ये 50 साल आए वजूद में ईंदे मानू जॾहिं असां सां कचहरियूं कंदा तो असां खां पुछा कंदा तो एतरी वॾी रफ्तार में, एडी वॾी तेज़ी से, एडी वॾी तरक्की, एडो माण्हुनि मंझि पंहिंजी जाइ ठहण, इहो असांखे गुर सेखारियो, इहो हुनर सेखारियो कि माण्हू अवां खे कीअं था चाहिनि ऐं माण्हुनि मंझि कीअं था जाइ ठाहियो। पर यकीन कयो मुंहिंजा साथियो, मुंहिंजा मौसनो, इहा कंहिंजी करामत न आहे, इहा नेक नीयती आहे, इहो खुलूस ऐं सचाई आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे नियतनि सचाई सां इंसान ज़ात जी ख़िदमत करणु चाहींदे, वो खास कहिड़ी हुजे, सिंधी क़ौम जो को ॿियो फर्द हुजे, इन धरती ते रहंदड़ को इंसान ज़ात हुजे, जेकॾहिं इंसानी सां तुंहिंजी हमदर्दी आहे त कुदरत जे तरफ़ां तुंहिंजी तरक़ी यकीनी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असांजी अॼु पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जी जेकी तरक़ी आहे, जेकी ॿधी आहे, जेको मिसाल सां क़ाइमु कयो आहे, इहो असांजी उहा सचाई आहे, उहा दोस्तनि जी सचाई आहे, उहा नेक नीयती आहे जेको असां ग़रीबनि सां हमदर्दी रखूं था, असां इंसान ज़ात सां हमदर्दी रखूं था, असां मज़लूमनि सां हमदर्दी रखूं था, असां पंहिंजे ज़ात, पंहिंजे बचनि, पंहिंजे ख़ानदान सां सचाई रखूं था। इन करे ई असांजे लाइ अल्हम्दुलिल्लाह रहमत ऐं बरकत आहे जो असां ॾींहों ॾींहुं तरक़ी करियूं पिया। अॼु दुनिया मिसाल ॾे पई, आउं चवां थो दुनिया खे छॾियो, असांजे धरतीअ में सिंध जो पैगंबर, अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾींदड़ भिटदड़ी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवां जे हिन अमन ऐं मोहब्बत जो गवाह आहे। ॾींहुं क़यामत ताईं इंशाअल्लाह इहा गवाही मिलंदी कि असां अमन वारा आहियूं, असां मोहब्बत वारा आहियूं, असां इंसान ज़ात सां हमदर्दी रखंदड़ माण्हू आहियूं। अल्हम्दुलिल्लाह भिटाई जी नगरी में इहो मिसाल क़ाइमु थी चुको आहे। अवां भिटाई ते रहंदड़ उन्हनि माण्हुनि खां पुछो, उन्हनि दुकानदारनि खां पुछो, उन्हनि होटल ऐं पकोड़े विकिणण वारनि खां पुछो त भिटाई जे मेले खां पोइ जेकॾहिं हिन भिट जे धणी ते, हिन रोज़े शरीफ़ ते का रौनक थींदी त उहो ॿियो कहिड़ो ॾींहुं आहे? त अल्हम्दुलिल्लाह उहो यौम तासीस आहे, उहो ख़ासि करे जो ॾियारो आहे जेको अॼु वरी बि भिटाई जी नगरी रौनक में आहे। अॼु सभु ख़ासि करे मार्केटनि में घुमी रहिया आहिनि, दुकाननि ते रश लॻा पिया आहिनि, पिंडाल भरिया पिया आहिनि। इहो असां ई अवां जो मोहब्बत जो पैगाम आहे, इहा यकजहती आहे, इहा उहा सचाई आहे जेको असांखे खणी हिते अचे थी। छो त असांजे रग रग में, हर उन रक्त जे फुड़े में सचाई, अमन, मोहब्बत, पंहिंजे सां वफ़ादारी, हक़ सच जी जदोजहद करणु सेखारियो आहे। असां मिसाल था दोस्तनि खे ॾियूं, घणनि दोस्तनि शायदि असांजी जदोजहद खां वाक़ुफ़ आहिनि, घणा दोस्त शायदि वाक़ुफ़ न हुजनि। पाकिस्तान खास करे इतिहाद पर असां ॿुधाइण था चाहियूं त जेको असां बार बार हर जाइ ते अमन, मोहब्बत, भाईचारे जो पैगाम ॾियूं था, दुश्मननि खे इहा ख़बर आहे त जेकी माण्हू अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾियनि था, उन्हनि जो जज़्बो, उन्हनि जी हिम्मत, उन्हनि जी ताक़त उहे बख़ूबी ॼाणनि था। ज़रूरी न आहे त इंसान दिलेर हुजे, ताक़तवर हुजे ऐं उहो ताक़त आज़माई कंदो हुजे, ज़ोरावरी कंदो हुजे। मज़ो त इन ई में आहे, सॼी ताक़त रखंदो हुजे, मुकमल प्लान वठंदड़ हुजे ऐं अलाह हुनखे सक़ बि ॾिनी हुजे।
तो हू पाण मञाए लाइ मैदान में अचे, दुश्मन के हार दे, पर तंहिंजे बावजूद बि हू सब कुछ माफ़ करे छॾे, हू दरगुज़र करे छॾे, हू सबर का कम वठे। इहा ई हिम्मत ऐं बहादुरी आहे। को बि पलांद बहादुरी न आहे, को बि इंतकाम वठण बहादुरी न आहे। माफ़ करण वॾी बहादुरी आहे, साबित कदम रहण वॾी बहादुरी आहे। सो असां पाण मञायो आहे। अवां दोस्तनि, कुछ वक़्त अॻु में कराची जे हिन इलेक्शन में जेके मुर्तज़ा बलोच जेको MP पाकिस्तान पीपल्स पार्टी हुयो, उनजी वफ़ात खां पोइ ज़मीनी इलेक्शन थी रही हुई। हिन वक़्तु बदकिस्मती आहे त पार्टियुनि जे अंदरि जागीरदारी निज़ाम, सरमादारी निज़ाम, वडेरा शाही ऐं ज़ालिम माण्हू पार्टियुनि खे जरगुमाल करे चुका आहिनि, सियासी पार्टियुनि खे पंहिंजे कंट्रोल में करे चुका आहिनि। उन्हनि पार्टियुनि जा सभु माण्हू, सभु वडेरा, सभु MP MLA जेकॾहिं हिकु MP खे खटाइण जे लाइ माण्हुनि खे वञनि था, ॻोठ ॻोठ वञनि था। जेकॾहिं उन्हनि खे मोट में इनकार थो मिले, जेकॾहिं मोट में मायूसी थी मिले, त पंहिंजनि उन्हनि बंदि कमरनि में ड्राइंग रूमनि खे सोचण ते मजबूर था थियनि त आख़िर उहा कहिड़ी ताक़त आहे, उहा कहिड़ी कुवत आहे, उहा कहिड़ी राज ऐं बिरादरी आहे जे वक़्त जे हुकुमराननि खे झुकण ते मजबूर कयो आहे। उहो मिसाल क़ाइमु थियो आहे मलीर जी ज़मीनी इलेक्शन, जंहिंमें मुंहिंजे साथियुनि, मुंहिंजे दोस्तनि, मुंहिंजे महिरबाननि ॾींहुं राति हिकु करे पंहिंजे बिरादरी में अमन, मोहब्बत, एको पैदा करे, जंहिं तरीक़े सां यकजहती कई, जंहिं तरीक़े सां इत्तेहाद क़ाइमु कयो, जंहिं तरीक़े सां पाकिस्तान ख़ासि कली इत्तेहाद इन सॼे क़ाफ़िले जी अॻुवाणी कई, उन्हनि वक़्त जे हुकुमराननि खे मजबूर कयो। अवां यकीन सां सम्झो, यकीन कयो असांजे हुन ॻाल्हि ते सराय साहिब निशे जो गवाह आहे, उहे माण्हू निशे जा गवाह आहिनि त शायदि ज़िंदगी जो उहो अहिड़ो तजुर्बो जंहिंमें असां पहिरीं कॾहिं गुज़रिया हुजूं, या उहा ज़मीनी इलेक्शन हुई जंहिंमें हुकूमत पाकिस्तान जी सभु सियासी पार्टियूं जेके इलेक्शन में हिसो वठी रही हुयूं, सभिनी जूं निंडूं हराम थियूं हुयूं। सभिनी पंहिंजा मेड़ मिनत काफ़िला मोकिलण शुरू कया, पंहिंजूं लालचूं, पंहिंजा सियासी असर, पंहिंजा इंतिज़ामी असर सभु असां ते आज़माइण शुरू कया। उहा वजह इहा हुई त असांजी ताक़त, असांजी ॿधी हुई, असांजो इत्तेहाद हुयो। असां मुड़ुस माण्हू थी मैदान ते बीठासीं, असां ललकार कईसीं दुश्मन खे, वक़्त जे हाकिमनि खे, उन्हनि हुकुमराननि खे साबित कदम ते बीठासीं। सभु सियासी पार्टियूं असांजे साम्हूं झुकियूं। जेकॾहिं असांजो इत्तेहाद थियो, जेकॾहिं असांजो इत्तेहाद थियो त उहो बि शानाइतो थियो, उहो बि मिसाली थियो, उहो बावकार इज़त वारे तरीक़े सां थियो, उहो बि शर्तनि ऐं शुरूतनि सां थियो। मिसाल क़ाइमु थियो त न असां झुकजण वारा आहियूं, न विकजण वारा आहियूं, असां उसूलनि ते सर कपाइण वारा आहियूं। सो दोस्तो, असांखे वरी बि इत्तेहाद करण लाइ वधीक जदोजहद करणी पवंदी, असांखे वधीक हिम्मत करणी पवंदी, पाण में ॿधी करणी पवंदी। असांखे कंहिं सां बि नफ़रत न आहे, कंहिं सां बि तासुब न आहे, कंहिं बि क़ौम ऐं बिरादरी सां असांजी कंहिं क़िस्म जी का बि नाराज़गी न आहे। असांजी नाराज़गी आहे, असांजी ललकार आहे, असांजी नफ़रत आहे त उन सां आहे जेको इंसान जो दुश्मन आहे, जेको असांजे बचन जो दुश्मन आहे, जेको मज़लूमनि जो दुश्मन आहे। हा, असांजो हिकु ललकार आहे, सरेआम ललकार आहे। असां मोहब्बती माण्हू आहियूं, मोहब्बत करणु ॼाणो था। मूं सराई साहिब सां कल्ह ॻाल्हायो त असांजा माण्हू शायदि मायूस थींदा शहजादपुर जे वाक़े ते, टंडो आदम जे हिन वाक़ियो ते जेको ॿ टे ॾींहं अॻु में थियो आहे। असांखे हिकमत अमली ठाहिणी पवंदी, पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणी पवंदी। कंहिं लोफर जी मालिकी करणी न आहे, कंहिं वॾेरे चर्च जे चवण ते असांखे ख़ामोश थियणो न आहे। असांखे जंग जोड़णी पवंदी त पंहिंजनि मज़लूमनि जे लाइ जंग जोड़णी पवंदी। जंग जोड़ण जे लाइ कानून जा दरवाज़ा आहिनि, अमन सां एहतियात करण जा रस्ता आहिनि। सभु जे रस्ता बंदि थिया, सभु दरवाज़ा बंदि थिया त ख़ुदा जो कसम आहे
त ललकार कंदे उन्हनि दुश्मननि जे घरनि में घिड़ंदासीं जेके असांजे मासूमनि जा सिर कपींदा। ऐं मिसाल तौर ॾियां तव्हांखे मलीर में मेमणगोठ में वही बीमारी फैलजी रही है मंशात फरोश जेके घर घर में हीरो क्रिस्टल उन खां पोइ शीशो अलाए कहिड़ा कहिड़ा नशा सरेआम विकिरो करे रहिया आहिनि। उन बीमारी के खिलाफ उन बदनाम ज़माना मंशात फरोशन के खिलाफ पंहिंजे नौजवान नस्ल के बचाइण जे लाइ समाजी तंजीमन सिविल सोसाइटी साझावंद माण्हुनि एक जागृता मुहिम हलाइण जे लाइ प्रोग्राम तरतीब ॾिनो। वो प्रोग्राम जाम कन्ने गोठ का शुरू थियो जेको मुंहिंजो पंहिंजो गोठ आहे जेको ख़ासकरी हाउस मां इहा रैली जी शुरूआत थी हुई जंहिंमें सभु बिरादरियूं सभु क़ौमियतूं गॾु हुयूं सभु समाजी तंज़ीमूं गॾु हुयूं ऐं उन सां गॾोगॾु इंतिज़ामी हवाले सां SSP DSP 8 मलीर जे थाणनि जा SHO सभु जा सभु उन ख़ासकरी हेडक्वार्टर में मौजूदु हुआ ऐं उन ॾींहुं साॻिए वक़्त ते मूंखे ॿुधाइण जो सबबु तव्हांखे इहो थो चवणु चाहियां त पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयूं जॾहिं सभु सिविल सोसाइटियूं सभु समाजी माण्हू साझावंद माण्हू इंतिज़ामी हवाले सां SP खां वेंदे SHO ताईं सभु ऑफिसर जॾहिं ख़ासकरी हाउस में मौजूदु हुआ तॾहिं याकूब ख़ासकरी थाणे में के ख़ासकरी खे छॾाइण जे लाइ थाणे ते वेठो हुयो। इहो ई शर्त हुयो त का बि रैली न निकिरंदी कंहिं बि अॻवानी असीं न कंदासीं कंहिं बि समाजी तंज़ीम खे का बि कंहिं क़िस्म जे मंशात जे ख़िलाफ़ रोडनि ते अचण जे लाइ ख़ासकरी साथ न ॾींदो जेसि ताईं असां बेगुनाह ख़ासकरी खे न छॾाईंदासीं तेसि ताईं असां को बि शिरकत न कंदासीं। जंहिं वक़्तु इंतिज़ामिया सां SP सां DIG SSP सां ॻाल्हियूं थियूं थाणे ते वेठो असां फोन ते ॻाल्हि पई हली माण्हू ऐं ऑफिसर सभु मुंहिंजे घर ते मौजूदु हुआ। ऐं उन ख़ासकरी जेको बेगुनाह लॉकअप में बंदि हुयो के ग़लत इल्ज़ाम ते हुनखे लॉकअप कयो वियो असांजो शर्त इहो हो त उन बेगुनाह ख़ासकरी खे लॉकअप खां ॿाहिरि कढो असां सां गॾु हूंदो त हिन रैली जी असीं क़यादत कंदासीं हिन रैली जी अॻवानी कंदासीं हिननि ज़ालिमनि खे असीं ललकार कंदासीं। ऐं इहो ई थियो DIG जे स्पेशल इजाज़त सां SSP खे चवण था फौरी तौर ख़ासकरी लॉकअप खां ॿाहिरि निकितो ऐं मूं सां गॾु इन्हनि रैली में शिरकत कयईं। असां सभु गॾिजी करे ख़ासकरी उन रैली खे कामयाबु कयोसीं। चवण जो मतिलबु आहे त असांखे हिम्मत करणी पवंदी ज़रूरत पैदा करणी पवंदी ख़ुदि एतमादी पैदा करणी पवंदी पाण में पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियो पंहिंजे बच्चनि खे एतिरो क़ाबिल कयूं पंहिंजे नौजवान खे एतिरी मालिकी ऐं रहनुमाई कयूं जेको पंहिंजे माण्हुनि जी त मालिकी कनि पंहिंजी बिरादरी जी त मालिकी कनि पर हर सिंध जे मज़लूम जी मालिकी कनि। सो अचो त साथियो असां पंहिंजे सरवाण खे ॿुधो पंहिंजे अॻवान खे ॿुधो जंहिं साथी जंहिं अॻवान असां सभिनी खे हिते गॾु कयो आहे इन सॼी सिंध खे हिते गॾु कयो आहे उन सां गॾोगॾु पंजाब ऐं बलोचिस्तान खे हिते गॾु कयो आहे पूरे पाकिस्तान खे हिते गॾु कयो आहे। असां सभु हुनखे ॿुधण था चाहियूं इन ज़रूरत इन हिमत सां हा सराई साहब हा नियाज़ साहब असां तुंहिंजा आहियूं तूं असांजो आहीं असांजा बचा बि तोता क़ुर्बान हुजनि तूं साबित थी तूं हिमत कर तूं अॻिते वध असां तुंहिंजा ॿाम ॾेई वॾी महिरबानी।